अस्सलाम वालेकुम। मां तहांजी होस्ट एंड दोस्त साइमा अली। सिंधी गीतन जो शहंशाह शमन अली मीराली जो अज लॉन्चिंग शो स्टार्ट थी रहो है। जी हाँ, मुस्कान एंटरप्राइजेस तरफा अज पेश करे रहा हूँ शमन अली जो नयो एल्बम जंहिंजो उनवान आहे बिस्मिल्लाह कयां। जी हाँ, यो एल्बम नंबर आहे 1010। पोइ छो न शमन अली मीराली के स्टेज ते घुरायूं ऐं तहलको मचायूं तहांजी जोरदार ताड़ियुनि में। शमन अली मीराली। मेहरबानी। अस्सलाम वालेकुम सर, कीअं आहियो? वालेकुम सलाम। बिल्कुल मां ठीक आहियां, तव्हां कीअं आहियो? मां बिल्कुल ठीक आहियां ऐं मूंखे इलाही ख़ुशी पई थिए। एतिरा सारा एल्बम ठाहिण खां पोइ अॼु इहो एज़ाज़ थो मिले 1010 एल्बम। कीअं पिया महसूस थिए? तमामु ख़ुशी थी रही आहे ऐं मुंहिंजे लाइ तमामु हिकिड़ी एज़ाज़ जी ॻाल्हि आहे त मुस्कान एंटरप्राइज़ में ही ॿियो एल्बम मुंहिंजो रिकॉर्ड थी वियो आहे। सो जेके बि असांजा दोस्त नाज़रीन साम्हूं हाज़रीन जेके वेठा आहिनि उन्हनि खे बि मुंहिंजे तरफ़ां ईद जूं मुबारकूं ऐं जेके ॿाहिरि मुल्कनि में रहनि था सऊदी दुबई जिते बि पूरे दुनिया में रहनि था सभिनि खे मुंहिंजे तरफ़ां ईद जूं मुबारकूं। बहरहाल अॼु मां इहो पुछणु थी चाहियां हिन एल्बम में कहिड़ी ख़ासि ॻाल्हि आहे? ईद जो बि मौक़ो आहे ऐं एल्बम बि ज़बरदस्त आहे। हिन एल्बम में हिकिड़ी बहितरीन इहा ई हिकिड़ी ॻाल्हि आहे त काफ़ी सारा ख़ुशी जा गीत आहिनि, छो त ईद ख़ुशियूं खणी अचे थी ऐं मूंखे पूरी उमेद आहे त मुंहिंजे दोस्तनि खे मुंहिंजे परस्तारनि खे हीउ एल्बम मुंहिंजो पसंदि ईंदो। इंशाल्लाह इंशाल्लाह असां सभिनि जी दुआऊं आहिनि। पोइ छो न गीत जी स्टार्ट कजे ज़ोरदार ताड़ियुनि सां गॾु। सदके वञा तोता पिरी मां घोरे छॾिया जान लख थिया ऐसा कलबली जतोयते तुझा पिरी बिस्मिल्लाह कया दर खोल छॾिया बिस्मिल्लाह कया दर खोल छॾिया तू जथ मेहमान सदके तो ता जान कया सदके तो ता जान सदके तो ता जान कया सदके तो ता जान बिस्मिल्लाह कया दर खोल छॾिया बिस्मिल्लाह कया दर खोल छॾिया तू जथ मेहमान सदके तो ता जान कया सदके तो ता जान सदके तो ता जान कया सदके तो ता जान।
तो तां